टंडो जान मोहम्मद हैस्को सर्कल मीरपुर ख़ास जे इंचार्ज अमीर अहमद मेमन टंडो जान मोहम्मद जे अहम दौरे ते पहुतो, जिते हुन टाउन कमेटी टंडो जान मोहम्मद में काज़ी बिरादरान ऐं ॾाहिरी बिरादरान सां बिजली जे मजमूई सूरतहाल बाबति तफ़सीली मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान शहर में बिजली जी फ़रहामी, ख़राब थियल लाइटुनि, इंफ्रास्ट्रक्चर ऐं अवामी शिकायतुनि ते मुख़्तसिर ब्रीफिंग ॾिनी वई। वफ़द खे आगाह कयो वियो त 13 डिसंबर ते हैस्को चीफ फ़ैज़ुल्लाह ॾाहिरी सरकारी दौरे ते टंडो जान मोहम्मद पहुचंदो, जंहिं सिलसिले में इंतिज़ामी तयारियुनि ते पिणु मुशावरत कई वई। इन मौक़े ते ॿुधायो वियो त हैस्को चीफ पंहिंजे दौरे दौरान टंडो फीडर खे एक्सप्रेस करण जो ऐलान कंदो। इहा अहम रिक्वेस्ट काज़ी बिरादरान ऐं ॾाहिरी बिरादरान तरफ़ां अॻु में पेश कई वई हुई। बाद में अमीर अहमद मेमण सां काज़ी बिरादरान ऐं ॾाहिरी बिरादरान गॾिजी पब्लिक पार्क जो तफ़सीली मुआइनो बि कयो, जिते सफ़ाई, रोशनी, ॿूटनि जो पोख, फुटपाथ ऐं ॿियनि जारी तरक़ियाती कमनि ते इत्मीनान जो इज़हार कयो वियो। आफ़ीसरनि चयो त तफ़रीह जॻहनि जी बहितरीअ सां शहरियुनि लाइ सिहतमंद ऐं ख़ुशगवार माहौल पैदा थींदो। दौरे दौरान मुअज़्ज़िज़ शख़्सियतुनि पिणु शिरकत कई। अमेरिका में आयल ख़ासि महिमान महमूद ॾाहिरी, काज़ी फ़ैज़ुल्लाह साद, वाइस चेयरमैन शहज़ाद हुसैन आरई ऐं ॿियनि शहर जे ॿियनि मुअज़्ज़िज़ दोस्तनि पिणु प्रोग्राम में हिसो वरितो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।